बार बार वीडियो ठाहिण खां पोइ बि हिननि जी इहा हालत आहे। अच्छा कजे आऊं चवां थी हिकिड़ो तओ हुजे ही जेके आहिनि वर्क्स खाते वारा हिननि जे मुंहं ते फेराइजे, हिननि जे बूथ ते फेराइजे। तव्हांजा जेके ॿार आहिनि न वर्क्स डिपार्टमेंट खे चवां पई हिन स्कूल में पढ़ायो, उन्हनि जे मथां जॾहिं छिति किरंदी न पोइ अव्हांखे ख़बर पवंदी। हिकिड़ी ॻाल्हि आहे त लाज़मी ॻाल्हि आहे जेकॾहिं 55 लख रुपया विया हलिया आहिनि, किथे विया आहिनि? आऊं चवां थी इन में बि जेके आहिनि वर्क्स खाते वारा हिननि जी मश्करी आहे। ईअं थी विया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि नोटिफिकेशन हूंदो, असांखे नोटिफिकेशन ॾेखारियो। लाज़मी ॻाल्हि आहे किथे विया आहिनि, केॾांहुं विया आहिनि, उहो तव्हां वटि को सबूत त हूंदो न। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो, इहे जेके 55 लख रुपया अव्हांजी जेका उमेद आहे न इहे असीं खाई वेंदासीं, आऊं अव्हांखे इहे खाइण कान ॾींदसि। हिन स्कूल में 100 खां बि वधीक ॿार पढ़नि था, उन्हनि वीचारनि जी तइलीम तबाह वई थिए। हाणे उतां कयां अव्हांखे उतां बि ॾेखारियां थी, हाणे हिन में ॿार जेके आहिनि उहे वीचारा तइलीम पिराइनि पिया। जेकॾहिं हिते ॻोठ में कंहिंजी फातिह थी वञे, को मरी थो वञे त हिते फातिह पढ़ण था अचनि माण्हू, ऐं 8-8 ॾींहं हिते तॾो हूंदो आहे। ही स्कूल आहे, स्कूल कोन्हे पर ओताक आहे, सॉरी। हिते जेके आहिनि ग़रीब मासूम वीचारा ॿार हिते तइलीम था पिराइनि। आऊं चवां थी शर्म अचणु खपे अव्हांखे। जेकॾहिं अव्हां वटि को तलाउ हुजे ॿुॾी मरणु खपे अव्हांखे। ऐं अपील त न करणु खपे, मूंखे ख़बर आहे हिते ॾाढो नज़ाम अहिड़ो आहे, पर तॾहिं मां हथ वठी अपील थी करियां एजुकेशन डिपार्टमेंट आहे उनखे महिरबानी करे असांजे ॻोठ जो स्कूल जेको आहे उहो ठाराए ॾिनो।